सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सॼी दुनिया में मौजूदु सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां ऐं तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो सलाम क़बूल कंदा। मोज़िज़ सामाईन, सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद ख़ान जे तरफ़ां प्रोफेसर मिठल जिसकाणी जे सफ़रनामे जे किताब सफ़र बख़ैर जी तक़रीब रूनमाई थी गुज़री। अचो त उन तक़रीब रूनमाई जी रेडियो रिपोर्ट ॿुधूं। सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जे तरफ़ां सिंधी ॿोली जे नामियारे लेखक मोहतरम साईं प्रोफेसर मिठल जिसकाणी जे सफ़रनामे सफ़र बख़ैर जी अॼोकी इन मुहवरती तक़रीब में असां सभिनी कई आयल महिमाननि खे दिलि जे गहराइण सां भलीकार कंदे अॼोकी इन तक़रीब जी बाक़ाइदे शुरूआत करे रहिया आहियूं। कीजी बिजल ॿोलियो भिनी वेही भान, राजा रतोलन में सीबाणो सुल्तान, आओ मथां मंगणा मुक़ाबिल मैदान, घोरियां लख लतीफ़ चए तुंहिंजे क़दमनि तां कुर्बान, मथो ई मिज़मान हली आओ त हित ॾींहुं। अॼोकी इन तक़रीब जे महफ़िल मोड़ ऐं किताब सफ़र बख़ैर जे लेखक साहिब किताब मोहतरम साईं प्रोफेसर मिठल जिसकाणी खे गुज़ारिश कंदुसि पाण पंहिंजी नशिस्त संभालिन ऐं आयल महिमाननि खे आदर भाव कंदे पंहिंजे नशिस्तनि ते विहारिन। असांजी अॼोकी इन तक़रीब मुहवरत जी सदारत सिंधी ॿोली जो नामियारो लेखक, नामियारो नसर निगार, सिंधी ॿोली जो नामियारो सहाफ़ी मोहतरम निसार खोखर साहिब जिन करे रहिया आहिनि। ऐं खेनि गुज़ारिश कंदुसि पाण अची पंहिंजी नशिस्त संभालिन। मोहतरम निसार खोखर साहिब। अॼोकी इन तक़रीब जा महिमान ख़ासि सिंधी ॿोली जा नामियारा शाइर मोहतरम साईं आसी ज़मीनी साहिब जिन आहिनि। साईं आसी ज़मीनी साहिब जिन खे गुज़ारिश आहे पाण अची मथे स्टेज ते पंहिंजी नशिस्त ते वेहनि। असांजी अॼोकी इन तक़रीब जो एज़ाज़ी महिमान बहितरीनु आर्टिस्ट ऐं जंहिं हिन किताब जो टाइटल पिणु जोड़ियो आहे मोहतरम अब्दुल रसूल अब्बासी साहिब असांजी अॼोकी इन तक़रीब जा एज़ाज़ी महिमान आहिनि। खेनि गुज़ारिश आहे पंहिंजी नशिस्त ते अची वियनि। असांजी तक़रीब जो ॿियो एज़ाज़ी महिमान सिंधी ॿोली जो नामियारो मोहक़िक़ अदीब ऐं दानिशवर मोहतरम साईं मशकूर फलकारो खे गुज़ारिश आहे पाण मथे स्टेज ते अची वियनि। मोहतरम मशकूर फलकारो साहिब। सिंधी ॿोली जो भलोड़ शाइर ऐं सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जे काउंसलर मोहतरम असगर भट्टी खे गुज़ारिश कंदुसि पाण मथे स्टेज ते अची पंहिंजी नशिस्त ते वियनि।
मोहतरम असगर भट्टी साहब। असांजी अॼोकी तकरीब जा ॿ एज़ाज़ी महिमान मोहतरम साईं रफ़ीक ईसाणी साहब ऐं आगा अनवर साहब पहुची चुका आहिनि। ऐं खेनि दिलि जे गहराइनि सां भलीकार चवंदे खेनि गुज़ारिश कंदुसि पाण मथे स्टेज ते पंहिंजे नशिस्तुनि ते अची वियनि। रफ़ीक ईसाणी साहब सिंधी ड्रामनि जो हिकिड़ो बहितरीनु नालो। साईं आगा अनवर साहब समाजी अॻुवान आहिनि। जॾहिं जवान झांगी अची जाम मिलंदा, अजरकूं कुलनि में कुआड़ियूं हथनि में ऐं किन खे क्लाशनि ऐं तोबूं हथनि में, जॾहिं सिंध दुश्मन जूं राहूं रोकींदा, तॾहिं तूं बि प्यारा घणो यादि ईंदे, तॾहिं तूं बि प्यारा घणो यादि ईंदे। ऐं गुज़ारिश कंदसि सिंधी मौसीक़ी जे हिकिड़े बहितरीनु नाम मोहतरम बच्चन सिंधी खे पाण अचे लतीफ़ जी वाई पेश करे। मोहतरम बच्चन सिंधी। सरन सिरिया सरन सिरिया पांद उतर लगाया उपरी, मुँह तो कारण कांद, मुँह तो कारण कांद, सैं सैं सुखाऊं कयूं, जादू लाए वियम जीअ में, अद्योरी भेनर अज वे यार, जादू लाए वियम जीअ में, जादू लाए वियम जीअ में, अद्योरी भेनर अज वे यार, जादू लाए वियम जीअ में। उभरियो ॾींहुं ॾुखनि जो, उभरियो ॾींहुं ॾुखनि जो, सुरनि संदो सिजवो यार, जादू लाए वियम जीअ में, अद्योरी भेनर अज वे यार, जादू लाए वियम जीअ में, जादू लाए वियम जीअ में। पखा पखनि सां मुहां, पखा पखनि सां मुहां, ओरे अची अॾवो यार, जादू लाए वियम जीअ में, जादू लाए वियम जीअ में। मुर्शिद लाल लतीफ़ चए, भिट जो घोट लतीफ़ चए, गोली नई गॾवो यार, जादू लाए वियम जीअ में, अद्योरी भेनर अज वे यार, जादू लाए वियम जी। जॾहिं छांग छेला पिया गोर चरंदा, धनारनि पवारनि पिया पट फुरंदा, जॾहिं नार वहंदा, जॾहिं खेत खिड़ंदा, जॾहिं घुट थींदी कॾहिं वाव वरंदा, तॾहिं तूं बि प्यारा घणो यादि ईंदे, तॾहिं तूं बि प्यारा घणो यादि ईंदे। इहो मोहतरम बच्चन सिंधी जंहिं लतीफ़ जी वाई जो शर्फ़ हासिलु कयो। ऐं सभिनी कई आयल महिमाननि हाजिया लाइ चंद कलमात पेश करण जे लाइ गुज़ारिश कंदुसि सिंधी अदबी संगत शाख टनो मोहम्मद ख़ान जे काउंसलर, सिंधी ॿोली जे बलोर शाइर मोहतरम अली असगर भट्टी खे पाण अचनि ऐं आयल महिमाननि जी हाजिया लाइ चंद कलमात पेश कनि। मोहतरम अली असगर भट्टी। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जो। अॼु जी हिन पुरवकार तक़रीब में शिरकत करण जे लाइ जेके असांजा ॿाहिरि खां महिमान कई आया आहिनि या टंडो मोहम्मद ख़ान जी मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जा मान वारा दोस्त जेके बि वेठा आहिनि उन्हनि खे असां हिन प्रोग्राम में दिलि जी गहराइनि सां भलीकार चवंदा। साईं मशकूर फलकारो साहब पुराणो खाउड़ी
जीए सिंध सां साईं GM सिंध जे फ़िक्र सां लाॻापियल रहियो आहे। में आउं नथो सम्झां त को बि अहले कलम मशकूर साईं खे न सुञाणंदो हुजे। संदसि सॼी सिंध में वॾी सुञाणप आहे। उन खां पोइ अब्दुल रसूल अब्बासी साहिब सां मुंहिंजी वरी 2-3 निस्बतूं बि रहियूं आहिनि। उहे इहे त हिकु त असां सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम में नौकिरी गॾु कई आहे। पाण सिंध जा तमामु बहितरीन क़िस्म जा आर्टिस्ट ऐं मुसविर आहिनि। ऐं सम्झां थो हेसी ताणी सिंध में जेके बि किताब छपिया आहिनि उन्हनि मां 400-500 किताबनि जा टाइटल अब्दुल रसूल अब्बासी ॾेई चुको आहे। ऐं मौजूदा किताब जेको आहे उनजे बैक टाइटल में बि संदसि तासुर लिखियल आहिनि। उन खां पोइ साईं आसी ज़मीनी हिन वक़्तु शाइर जी हैसियत में साईं जी वॾी सुञाणप आहे। पर मुंहिंजी नज़र में ऐं सिंध वारनि जी सुञाणप जी नज़र में जेका साईं जी सुञाणप आहे उहो संदसि उहो कलाम आहे आज घड़ी खनि हेठि लही आहे पंहिंजो जोड़ियल ॾे ॾिसी वञे। इहा संदसि सुञाणप बणियल आहे। आज़म भट्टी असांजो स्टेज सेक्रेटरी बि आहे हींअर ऐं टंडे मोहम्मद ख़ान वारनि खां कंहिंखां बि ॻुझो कोन्हे को ऐं हींअर सिंध में बि थोरो घणो सुञातो वञे थो। आगा अनवार आगा साईं सां थी सघे थो टंडे मोहम्मद ख़ान वारनि जी घटि सुञाणप रही हुजे। पाण इंतिहाई हिकिड़ा बेलोस क़िस्म जा इंसान आहिनि ऐं आर्ट सां हिननि जो जेको इश्क़ आहे उहो न रुॻो संदुन प्रेज़ेंस जेका हिन असांजे प्रोग्राम में आहे पर सिंध में जेके बि आर्ट सां कंसर्न प्रोग्राम थींदा आहिनि लाॻापियल प्रोग्राम हूंदा आहिनि उन में तव्हांखे साईं आगा अनवर घणो करे तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। साईं रफ़ीक ईसाणी साहिबु ड्रामा जे हवाले सां लाड़ जी पट्टी सां संदसि तालुक़ु आहे। दड़ो संदसि आबाई ॻोठ ऐं मूंखे माना ख़ुशी थींदी आहे त जेके समुंड खे वेझो माण्हू वेठल आहिनि उन्हनि में आर्टिस्टिक शयूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि। पाण कंहिंखां बि ॻुझा कोन्हे के ऐं असां सभु हुनखे सुञाणोसीं था। अॼु जे हिन किताब सफ़र नामो जेको आहे सफ़र बख़ैर जी महूरती तक़रीब जेका असां करियूं पिया उन किताब जो ख़ालिक़ उहो बि टंडो जाम ज़रई यूनिवर्सिटी जो हिकिड़ो ज़रई माहिर बि आहे। पर उन खां अलावा संदसि सुञाणप सिंध जे अदब जे हवाले सां थिए थी। पाण कहाणियूं बि लिखनि था, पाण सफ़रनामा बि लिखिया अथनि ऐं शेरो शाइरी सां बि संदुन शगुफ़ रहियो आहे ऐं पाण बि कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। साईं मिठल जिसकाणी उन लाइ ताड़ियूं। हाणे जेको असांजो अॼु जे प्रोग्राम जो महिमान आहे जंहिंजी सदारत में असां सभु हिते गॾु थिया आहियूं उन जी सुञाणप हिन वक़्तु सिंध में तमामु वॾी आहे। हाणे जेका संदुन सुञाणप रही आहे या बणिजी रही आहे सुञाणप संदुन उहा असांजी सिंध सदाईं अमन ऐं आशिती जो गहवारो रही आहे। पर जीअं त हिते ॾफेर क़िस्म जा मुल्ला जेके दाख़िल थिया आहिनि ऐं मुलायत जेका उन्हनि पखेड़णु शुरू कई आहे उन्हनि खे निंदण जे लाइ सिंध में जेकॾहिं असां नज़र विझूं था त सिंध हक़ मौजूद जे सथ जे प्लेटफॉर्म तां को माण्हू असांखे नज़र अचे थो त उहो इहो बाग़ी निसार खोखर आहे। साईं हाफ़िज़ निज़ामाणी साहिबु असांजे हाल में पहुची वियो आहे। असांजी माम मंसूरी असां ॼाणूं ख़ुदा ॼाणे। साईं हाफ़िज़ साहिबु मुंहिंजो दोस्त औरंगज़ेब तालपुर बि ॾिसां पियो खेसि भलीकार था चऊं। उन सां गॾु जेके बि दोस्त कही आया आहिनि उन्हनि खे असां हाल में अचण ते दिलि जे गहराइनि सां भलीकार था चऊं। हाफ़िज़ साहिब खे गुज़ारिश आहे त पाण स्टेज ते अचनि। साईं हाफ़िज़ साहिबु को आहे रहमान जे पासे को आहे भॻवान जे पासे मुंहिंजो सजदो उन ई खे आहे जेको आहे इंसान जे पासे। असां सिंधियत बि संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जे तरफ़ां सिंधी ॿोली जे बहितरीनु शाइर मोहतरम साईं हाफ़िज़ निज़ामाणी खे इन पिंडाल में पहुचण ते दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। मयार ॾींदड़ असगर बची खे सभिनी खे यादि करण सां गॾोगॾु साईं आगा जान आगा खे साईं असगर बची विसारे वियो। दोस्तो अॼां जा चंद कलमात पेश करण खां पोइ असांजी अॼोकी हिन तक़रीब जो जेको मुख्य मक़सदु हो उहो मोहतरम साईं प्रोफेसर मिठल जिसकाणी जे किताब संदसि सफ़रनामे सफ़र बख़ैर जी मुहवरत यानी सनन जेको तख़लीक़ी ऐं इल्मी अदबी
पोरियो आहे सफ़रनामो आहे जेको उन जी रोनमाई ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदसि त उन किताब जी रोनमाई जे लाइ पंहिंजे हथड़नि जा गुलाब ज़रूरु अर्पिन ऐं सभिनी महिमाननि जे अॻियां गुलाबनि जे पतियुनि में किताब जेको आहे लिकल आहे ऐं सदर महफ़िल खां वठी स्टेज ते वेठल सभिनी महिमाननि खे गुज़ारिश कंदसि किताब जी रोनमाई कनि ऐं पिंडाल में वेठल सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदसि भरपूर दाद ॾेई। असांखे ज़रूरत हुई इंसान जी, हिते हर तरफ़ सभु फ़रिश्ता मिलिया, इहे पीर मखदूम व मसनद धणी, विकामण ते आया त सस्ता मिलिया। ऐं गुज़ारिश कंदसि अॼोकी तक़रीब जे हवाले सां मुख़्तसिरनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण जे लाइ सिंधी अदबी संगत शाख सीता रोड जे सेक्रेटरी सीता खां कई आयल असांजे दोस्त मोहतरम वसीम आकाश सीताई खे पाण अचनि ई पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम वसीम आकाश सीताई। साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करे। सभ खां पहिरियों त मां सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान खे ऐं हुनजे समूरनि मेंबरनि खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद ॾींदुसि त उन्हनि अहिड़ो शानदार बावकार प्रोग्राम अरेंज कयो। साईं मिठल जसकाणी साहिबु, साईं मिठल जसकाणी साहिब सां लॻभॻि 3-4 सालनि खां असांजी रिलेशनशिप रही आहे। केतिरियूं ई मुलाक़ातूं आहिनि, कचहरियूं आहिनि। साईं तबियत जो जेतिरो सादड़ो मिठड़ो ओतिरो ई पाण ख़ूबसूरत लेखक शाइर ऐं तर्ज़ निगार, कहिड़ा लफ़्ज़ चइजनि मिठल साहिब जे लाइ। ऐं अॼोको ही जेको महूरती प्रोग्राम आहे सफ़रनामो सफ़र बख़ैर, उन जी किताब जी महूरत जी दिलि जी गहराइनि सां मां साईं जन खे मुबारकबाद पेश कयां थो। सभिनी दोस्तनि जा कुर्ब आगा जान जूं वॾियूं महिरबानियूं, साईं आज़म भट्टी साहिब जूं वॾियूं महिरबानियूं। उन खां पोइ हिकिड़ो नंढिड़ो शेर आहे मुंहिंजो। मूंखां परे न थी, मूंखां परे न थी हयाती या बेबका, मूंखां परे न थी हयाती या बेबका, विखिरियल वजूद केरु सहेड़ींदो तो सिवा, देबल जी दाह दर्द हां मकलीअ जी माठिया, देबल जी दाह दर्द हां मकलीअ जी माठिया, मुंहनि दड़े जे रूह जी आहियां दबियल सदा, जाॻियां पियो जहान जो झंझट अञा पिरी, जाॻियां पियो जहान जो झंझट अञा पिरी, फितरत जो भाई भेद अज़ल मुंहिंजी इब्तिदा, तो बिन खिज़ां जे ज़र्द पतन वांगियां छणियल, गुमनाम कंहिं तराह जो रगी रुहां मिठा, तो बिन खिज़ां जे ज़र्द पतन वांगियां छणियल, गुमनाम कंहिं तराह जो रगी रुहां मिठा। बहरहाल वरी महिरबानी सभिनी दोस्तनि जो, वरी महिरबानी। कुझु दुआ कुझु दवा ॾेई वञो, कुझु दुआ कुझु दवा ॾेई वञो, कंहिं तरह सां शफ़ा ॾेई वञो, प्यार जो ॾोह मूंखां थियो, मूं ख़ता कई सज़ा ॾेई वञो। इहो मोहतरम वसीम आकाश सीताई। ऐं गुज़ारिश कंदसि मोहतरम साईं मंज़ूर मांझी निज़ामाणी खे पाण अचनि ई पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मंज़ूर मांझी निज़ामाणी साहिबु। हाफ़िज़ साहिब जे शहर सां शुरू था कयूं त अॻे जन्नत खसी, हाणे जीअण जो हक़ ॿुधो खसिजे। हुते शैतान में शक हो, हिते को कोन थो। ज़रूरी यूनिवर्सिटी जे हवाले सां ऐं ॿ टे ॾियारा हुते शागिर्द रहियो आहियां ऐं असीं बि उन टाइम ते वियासीं टूर ते। इहो टाइम, इहो वक़्तु उहो हो जॾहिं मिड़ी वॾनि पांचनि वारी सियासत कुझु जजी हूंदी हुई। हिकिड़ा उहे हूंदा हुआ जेके हूंदा हुआ गरड़ा थी हलण वारा, आम दोस्त जूं ॻाल्हियूं सभई कंदा हुआ, पर उहे वॾा पांचा जेके हूंदा हुआ उन्हनि खां मिड़ी असी डिॼंदा हुआ। ऐं ख़बर न आहे, हाणे त माण्हू इलाही कोई दूर परे आहे। ऐं पोइ उन्हनि पांचनि वारनि जी रफ़ाक़त में जॾहिं लाहौर घुमण थियो ऐं साईं वारो उनवान जॾहिं मूं पढ़ियो त मूंखे हिकिड़ो ॾुख थियो त उन टाइम ते वॾनि पांचनि जे करे असीं शाही क़िलो कोन घुमी सघियासीं। ऐं फैसलाबाद यूनिवर्सिटी में असांखे तमामु वॾे माने ऐं इज़त बि हुननि विहारियो, पर असांजी जोधापणी जेका आई उन असांजी चांहि बि महज़ तां खणाई हुई। लतीफ़ साईं चयो त रोआं त रांदि खिला तां खामे हियूं। साईं जो किताबु पढ़ंदे मूंखे पंहिंजे माज़ी में साईं हलियो हुयुसि ऐं मुंहिंजो साईं खां पुछां भला वाघा ते वेंदे झिलू बाग हो या कोन हो,
बहरहाल ऐं साईं जो किताब मूं अञा पूरो पढ़ियो कोन्हे, पर उन में हिकिड़ी ॻाल्हि जेका लिखियलु हुई त के दोस्त देरि करे वेंदा हुआ त मूंखे वरी वॾा पांचा यादि अची विया, त मथां उहे त कोन हुआ साईं। बहरहाल ऐं वरी पंहिंजो थो किसो खयो वेर आहे साईं। ऐं हीउ कोन चवंदुसि त साईं मोहम्मद मिठल वॾी लिखणी करे चुको आहे, पर हीउ ज़रूरु चवंदुसि हिकिड़ी विख ज़रूरु खयल आहे, इहे शयूं अचणु खपनि ऐं अहिड़े अंदाज़ सां अचणु खपनि। पाण वटि हीउ जेको पासो आहे त तूं मूंखे चओ शेर ऐं त तव्हां सवा शेर, इहो पासो मिली कुझु घटि हुजे बहितर आहे। बहरहाल इहे वॾा साईं वेठा आहिनि, उहे ई तव्हांखे ॿुधाईंदा। मूंखे ओचितो सॾु थियो, मूं तव्हां सां हाज़िरी वरी महिरबानी कयो। सूरत दिलदार ज़ाहिर थी पई, सूं पुर सिंगार ज़ाहिर थी पई, पलक तो जंहिं दम हटाया नेण तां, मयाण मां तलवार ज़ाहिर थी पई। इहो मोहतरम साईं मंज़ूर मांझी निज़ामानी साहब। ऐं गुज़ारिश कंदसि असांजी अॼोकी तक़रीब जे ॿिए महिमान नामियारे समाजी अॻवान, इल्म दोस्त, अदब दोस्त मोहतरम साईं आगा अनवर साहब खे गुज़ारिश कंदसि पाण अचनि ई पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। सभ खां अॻु में मिठल जिसकाणी साहिब जन खे संदड़ सफ़रनामे सफ़र बख़ैर लिखण जी मुबारक पेश कयां थो। मां हीउ जेको कुझु अॼु हिन किताब जे बारे में सभिनी खे जमा कयो वियो आहे, हिन जी सॼी इंतिज़ामिया साईं आज़म भट्टी साहिब जन खे, आगा जन खे ऐं उन सां गॾु जिन बि महिनत कई आहे, उन सभिनी खे ऐं मुबारकबाद पेश कयां थो ऐं उनजो शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि मूंखे ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि खे काफ़ी इज़त ॾिनी। हीउ पहिरियों दफ़ो न आहे ऐं टंडे मोहम्मद खान वारनि जो दोस्तनि जो, हितां जे रहवासियुनि जो बेहद शुक्रगुज़ार आहियां, जिन हिन खां अॻु में बि काफ़ी दफ़ा मूंखे तमामु घणी इज़त ॾिनी आहे। मां वधीक न ॻाल्हाईंदुसि, बाक़ी हिन किताब जो पढ़ियो बि न आहे। बाक़ी हिन किताब जो जेको लिखत ते पन्नो ऐं टाइटल ते साईं जी ख़ूबसूरत तस्वीर ॿुधाए थी त किताब बि एतिरो ई ख़ूबसूरत हूंदो। मां अव्हांजो ॿीहर बि शुक्रगुज़ार आहियां। जंहिं बि कंपोज़ कई बेदिलीअ सां कई, जंहिं बि कंपोज़ कई बेदिलीअ सां कई, ज़िंदगी प्रूफ रीडिंग जी ग़लती लॻी, संख मस्जिद अंदरि बांग मंदिर मंझां, मां सुणा आस अहिड़ी सदाई रही। ऐं गुज़ारिश कंदसि सिंध जे बहितरीन फ़नकार मोहतरम बीजल सिंधी खे पाण अचनि ई क़ौमी गीत पेश कनि। मोहतरम बीजल सिंधी। पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो, पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो, वरी उन वाट ते वेठल अॻियां जतरिण रड़े थो पियो, पखी परदेस जा सूरज लॻी वई लाड़ सां अव्हांखे ॿियो भला छा चऊं, लॻी वई लाड़ सां आलऊं अव्हांखे ॿियो भला छा चऊं, असांखे इश्क साड़ियल जी छंडे फूके छणे थो पियो, असांखे इश्क साड़ियल जी छंडे फूके छणे थो पियो, पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो, अहीं मुर्की मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾे, अहां मुर्की मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾे, असांजे ॻाल्हि जे गिल तां अञा ॻोढ़ो गड़े थो पियो, असांजे ॻाल्हि जे गिल तां अञा ॻोढ़ो
गड़े थो पियो पखी परदेस जा सूरज पर न पोयां लड़े थो पियो वरी उन बात ते वेठल अॻियां जतरिण रड़े थो पियो वतन में बेवतन माशूक आशिक जो मिलण कहिड़ो वतन में बेवतन माशूक आशिक जो मिलण कहिड़ो उमर जी आङुरिन मां ॾिस गुलनि वांगर छणनि था पिया सॼण सिगरेट सस्ते जी सॼो माण्हू सड़े थो पियो पखी परदेस जा वेई वतन में बेवतन माशूक आशिक जो मिलण कहिड़ो ज़मानू ज़ेर थी तड़ता तमाचिन खे तड़े थो पियो ज़मानू ज़ेर थी तड़ता तमाचिन खे तड़े थो पियो उमर जी आङुरिन मां ॾिस गुलनि वांगर छणूं था पिया सॼण सिगरेट सस्ते जा सॼो माण्हू सड़े थो पियो पखी परदे महिरबानी अख में लुड़क लिकाए रखिजो अख में लुड़क लिकाए रखिजो मुख ते मुर्क सजाए रखिजो लुड़क समूरा रोई छॾिजो हिकिड़ी बूंद बचाए रखिजो डॉक्टर अज़ीज़ तालपुर साहब इंतहाई एमरजेंसी में असां वटि सही सलामत ऐं हाल हयात पहुतो आहे डॉक्टर साहब जो खथड़ वटि एक्सीडेंट थी वियो ऐं मजबूरी में डॉक्टर साहब प्रोग्राम में न पहुचण जे बावजूदि बि पहुची चुको आहे ऐं असां संदसि हयाती जे लाइ दुआगू आहियूं कोई गीत ॿुधाए तुंहिंजो न सही मुंहिंजो न सही कंहिंजो बि न सही कोई गीत सुणाए को बि मल्हाए या न मल्हाए रागी तूं त मल्हाए अण थियणी खे थियणी कर तूं विझ तूं वक़्तु वराए कोई गीत सुणाए ऐं गुज़ारिश कंदसि अॼोकी इन तक़रीब मोहतरम साईं मिठल जिसकाणी जे किताब सफ़र बख़ैर जो टाइटल जोड़ींदड़ ऐं बहितरीन आर्टिस्ट मोहतरम साईं अब्दुल रसूल अब्बासी साहब खे पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि मोहतरम अब्दुल रसूल अब्बासी साहब अच्छा प्रोफेसर ठीकु आहे मिठल जिसकाणी ठीकु आहे इन में हिकु अहिड़ी वरी इसमें तस्वीर बि शामिल करे विया त सादड़ो सो तव्हांजे साम्हूं आहे ऐं जिन ख़बर आहे हुनखे ख़बर आहे त साईं वाक़ई सादड़ो आहे हा अच्छा सादड़े जी इंतिहा आहे जो अञा टाइम ई असरो त अची पहुतो जी दफ़ा हलूं अरे बा पाकिस्तान आहे हिते हिकिड़ो नमूनो आहे हिकिड़ो तरीक़ो थींदो आहे त जेतिरो वॾो ठुपांगो ओतिरो देरि सां अचे तूं त जेको आहे सो महफ़िल जो मोर आहीं तूं त अञा सुतल घुरिजी पर न अच्छा असां निंड थियासीं ओॾी महिल अची जो हिते वेठासीं त उहो असां ई वेठा हुआसीं मूंखे यादि आयो पंहिंजो कुदरत लाइ शवाब उहो शरीफ़ माण्हू हो सो हुयो त अयूब सदर जो सेक्रेटरी प्रिंसिपल पर ठीकु टाइम ते ईअं चुपड़ी करे हाणे मिठल साहिब जे लाइ मां नथो चवां घोट आहे बाक़ी जीअं आसी साहिबु आहे त ईअं चुपड़ी करे अची वेही रहियो मूंखे डपु इहो त को कारज जेको आहे सो को हितां जो ईअं ॿाह खां वठी को उथारे न छॾे त अलाए केरु अची पहुतो आहे पर बची वियासीं ख़ैरु थी वियो वरी संगत मिली मिड़ेई ख़ैरु ख़ैरियत थी वई मुफ़्ती ममदार चयो त बाबा अदीबनि जो ठीकु आहे त उहे लिखंदा गैर अदीब बि लिखी सघे थो तव्हां केरु चवंदा आहियो झलण वारो मां लिखंदुसि हुननि चयो वरी ॾाहो थी चई मां लिखंदुसि
अलीपुर कायली 1200 पेजनि जो किताब लिखी वेही रहियो, माण्हू थिरकिले में उन खां पोइ अलॻि अलॻि लिखी वेही रहियो। चीमावा अधी बनाए पर लिखंदुसि, जंहिंखे वणे करिणो आहे जेको करे। तो मिठल साहिबु चयो मां लिखंदुसि। अच्छा चई त पर हूंदो थोरो डिफरेंट, छो त ख़बरचार आहे कोन त इहो लिखिबो कीअं सफ़रनामो, तंहिंजे करे डिफरेंट हूंदो। ऐं डिफरेंट आहे, डिफरेंट आहे, बिल्कुलु डिफरेंट आहे। सादगीअ जी हद ई आहे जो हिकिड़े ॾींहुं पढ़ी वञिबो त पोइ ॿिए ॾींहुं मूंखे ख़बर पई त हिन में मज़ाब आहे। सॼो ॾींहुं सॼी राति मूंखे सम्झ में ॻाल्हि आई कोन, पोइ ख़बर पई त मज़ाब हिन में आहे। मिसाल साईं जन विया पंहिंजो किले, शाही किले, त उते चयूं टिकेट ॾियो, हा वठो टिकेट। वरी चयूं मोबाइल जो बि टिकेट ॾियो, हा वठो टिकेट। वरी कैमरा जो बि टिकेट ॾियो, हा वठो टिकेट। पहिरियां त मूंखे इहा यकी लाइन आहे टिकेटुनि जी, सम्झ में ॻाल्हि कोन आई त इहो छा हो। पोइ राति जो मूंखे सम्झ में ईंदी आहे मज़ा हुई। टिकेट 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 टिकेट, उन मूड ई ख़राबु थी विया सॼा। टिकेट खां हिकिड़े जी हुजे भरणी 70 छोरा, 70 जो टिकेट वेठा हिसाबु कयो, टाइम थोरो उन में उहो करे ॾियो, टाइम उतो ई पूरो। हाणे घुमे माण्हू छा टिकेटुनि जी चुप पंहिंजो चकर में सॼो इहो टूअर टिकेटुनि जे उनजे वर चढ़ी वियो। सो वॾियुनि ॻाल्हियुनि ते ऐं वॾा प्रोग्राम जेके बि थींदा आहिनि उन्हनि खे असां पास आउट करे वेंदा आहियूं। नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते वॾा परेशान थींदा आहिनि, तमामु वॾा। इहा अगरि साइकोलॉजी आहे अलाए छा, पर साईं उनजो फार्मूलो ॻोल्हे लॻो आहे। ऐं मूंखे बि पोइ लॻो त असुलु जेको पावर आहे ऐं असुलु जेका ताक़त आहे, असुलु जेका कुवत आहे, सा टॉलरेंस में आहे, दरगुज़र में आहे। जेकॾहिं दरगुज़र तव्हां करे छॾियो पोइ मसइलो ई कोन्हे। अच्छा साईं, असां हाणे था कम करियूं मुख़्तसिर, तो हे वेड़ियूं टपड़ पंहिंजा हू हीर हवान में ख़ुशबू जीअं घुलंदो, जो तो विसारियो सो तोखे वरी न मिलंदो। इहो मोहतरम दादा अब्दुल रसूल अब्बासी साहब जे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। ऐं गुज़ारिश कंदसि सिंधी ॿोली जो नामियारो थी भई दानेश्वर मोहतरम साईं मशकूर पलकारो खे गुज़ारिश आहे पाण अचनि ई पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि, पर वक़्त जी नज़ाकत खे ज़रूरु नज़र में रखनि। जी असुल मिठल हिकु ग़रीब जे घर में टौर जिसकाणी नाले हिकिड़े ॻोठ में जनम वरितो ऐं ज़िंदगी जो जेको सफ़र हुन कयो, इन करे गुमनाम घर में हिकिड़े माण्हू जो जनम ऐं उहो अॻिते हली सभिनी जो मिठल थी वञे, इहो हिकिड़ो वॾो सफ़र आहे। ज़िंदगी जी भोगना आहे, पीड़ा आहे। ज़िंदगी गुलो गुलज़ार बि आहे त दर्दनि जी भठी बि आहे। मिठल आवी मां पकल हिकु उहो ठिकर जो घड़ो आहे जेको पूरी ज़िंदगी पंहिंजे पाणी खे ठारींदो अचे ऐं पीअण वारनि खे आसीस ॾींदो अचे। ॿी ॻाल्हि त मिठल के माण्हू जेके आहिनि उहे ईअं गुज़री वेंदा आहिनि, ॾिसंदा कोन्हनि, ऐं के उहे माण्हू आहिनि जेके ॾिसंदा आहिनि, सोचींदा आहिनि। ज़िंदगी सिर्फ़ु जीअण जो नालो कोन्हे, पर ज़िंदगी सोचण जो नालो आहे। जेको माण्हू थलो ज़िंदा आहे उहो जहिड़ो न आहे, पर जेको माण्हू सोचे थो उहो ज़िंदा आहे। त मिठल जेको मिठल थियो आहे उन में हुनजे जहिड़े रहण सां गॾु हुनजे सोचण जो जेको अमल आहे उहो सगारो रहियो आहे। नौकरियूं
के माण्हू पेट लाइ कंदा आहिनि, पर के माण्हू इबादत लाइ कंदा आहिनि, के माण्हू नौकिरी में बि तजुर्बा कंदा आहिनि। मिठल जी शुरूआति जेका थी हिकिड़ो प्रोजेक्ट हो उन में, ऐं उन में हुन खुंबी ते तहक़ीक़ात कई, न सिर्फ़ु तहक़ीक़ात कई, तजुर्बा कया ऐं हिकिड़ो बहितरीनु किताबु हुन अंग्रेज़ी में खुंबी ते ॾिनो। उन खां पोइ ज़रई यूनिवर्सिटी जो जेको मैगज़ीन आहे जंहिंमें ज़रई मालूमात ॾिनी थी वञे, उन मालूमात ॾियण लाइ, उन सोच खे नए नसुल ताईं पहुचाइण लाइ, वॾनि साइंसदाननि जे तजुर्बनि खे नंढनि शागिर्दनि ताईं पहुचाइण लाइ ही मुसलसिल सॼी ज़िंदगी उन किताब जे लाइ कमु कंदो रहियो आहे। केतिरा ई शुमारा निकिता आहिनि ऐं उन में एज़ ए असिस्टेंट हुन कमु कयो। हुनखे साहिबी कान खपे, सॼी ज़िंदगी हिकिड़ो माण्हू असिस्टेंट रहे ऐं पछाड़ी ताईं साहिबी जी का तलाश न करे, त इहो इश्क़ आहे, इहो जुनून आहे। मिठल न सिर्फ़ु मिठो माण्हू आहे, न सिर्फ़ु सोचे थो, न सिर्फ़ु ॼाण खे पखेड़ण वारो माण्हू आहे, सोचण ते मजबूर कंदड़ माण्हू आहे, पर ॿिया जेके माण्हू सोचीनि था उन्हनि जे उत्साह जो ज़रियो आहे। मूंखे यादि आहे मिठल सां मुंहिंजो वास्तो कोन हो, मुंहिंजी वाक़फ़ियत कान हुई। मूं जॾहिं थर ते किताबु लिखियो ऐं थर जी जेका लोक ॾाहप हुई, त उन जे लाइ आम माण्हुनि जो इहो चवणु हो त ही बाबा मिड़ी ॼठिकियूं ॻाल्हियूं आहिनि धनारनि जूं। त मुंहिंजी दिलि में ख़्यालु पैदा थियो त इहो जेको आम धनार जेको सोचे थो ऐं उहो रिज़ल्ट जेका ॾिए थो, सा साइंसी रिज़ल्ट आहे। छो त साइंस जो उसूल आहे त को बि अमल जेकॾहिं बार बार साॻिया नतीजा ॾिए थो, साइंस आहे। त सदियुनि खां वठी हिकिड़ी ॾाहप थर जे माण्हू खे उहे साॻिया नतीजा ॾींदी पई आई, त मूं सम्झो ही साइंस आहे, पर इनखे साइंस तौरु प्रूव करिणो आहे। मूंखे जेके ओञाण मिलिया उहे ज़रई ओञाण हुआ। मूंखे ज़रूरत महसूसु थी त ज़रई यूनिवर्सिटी जा जेके साइंसदान आहिनि, जेके प्रोफेसर आहिनि, उन्हनि जे अॻियां इहा शइ रखां ऐं उते प्रूव करियोसीं साइंसी तरह गॾिजी त हीउ जेको सिंध जो धनार जेको ॿकिरियूं चाढ़ींदे जेको कुझु ॾिसे पियो, जेको जो मुशाहिदो आहे, जेको जो तजुर्बो आहे, इहो साइंस आहे। लोक ॾाहप जेका आहे सा साइंस आहे। इन खे प्रूव करण लाइ जॾहिं यूनिवर्सिटी पहुतसि, साईं मिठल सां मुंहिंजी मुलाक़ात थी। ऐं हिन माण्हू खे जॾहिं मूं उहा सॼी ॻाल्हि ॿुधाई त बाबा हिन कम लाइ हिन यूनिवर्सिटी में आयो आहियां, ऐं कंहिंखे सुञाणा कोन थो, तव्हां सां अॼु मुलाक़ात थी आहे, तव्हां मुंहिंजी मदद करियो। त हीउ पंहिंजा सभु धंधा छॾे उन ई ॾींहुं यूनिवर्सिटी जा जेके साइंसदान जेके हुआ, उहे वॾा वॾा साइंसदान जेके PhD होल्डर हुआ, जिन्हनि फॉरेन में डिग्रियूं जेके वरितियूं हुयूं, वॾा माहिर हुआ पंहिंजे शोबनि में, मुंहिंजो किताबु थर जी लोक ॾाहप ऐं साइंस, उन जी साइंसी कमेटी चइनि कलाकनि में इन मिठल जी मदद सां असां ठाहे वरिती ऐं पूरो महीनो उहा कमेटी स्टडी कंदी रही ऐं उन खां पोइ 3 ॾींहंनि जी मीटिंग में असां उन किताब खे मुकमल करे वरितो। त हिकिड़े ऐं उन खां पोइ असांजी दोस्ती जेका आहे सा ईअं थी वई ॼण असां बचपन खां वठी, नंढे हूंदे खां वठी, बिलोरनि रांदि खेॾण वारी उमिरि खां वठी असीं जहिड़ा गॾु हुआसीं। त मिठल उत्साह जो ज़रियो बि आहे। मिठल जो ही जेको किताबु आहे सो सोचण ते मजबूर कंदड़ किताबु आहे। इशारा आहिनि, बुझारतूं आहिनि, गौर फिक्र करण जी ॻाल्हि आहे। हिकिड़ा किताब अहिड़ा हूंदा आहिनि जेके माण्हू सित ई पढ़ी वेंदो आहे, पर ॿिया अहिड़ा किताब आहिनि जेके माण्हू खे सोचण ते मजबूर था कनि।
त मिठल जो ही किताबु सोचण ते मजबूर कंदड़ किताबु आहे, सफ़रनामो आहे। ऐं मिठल खे ऐं अहिड़े सुठे किताब ॼणण ते मुबारकबाद ॾियां थो। ऐं उन सां गॾु स्लेट पब्लिकेशन जो साईं ज़मीनी सां वेठो आहे, उनखे मुबारकूं जो उन हिकिड़ो किताबु ॾिनो। ही सॼो मेड़ाको मचाईंदड़ सॼी सिंधी अदबी संगत आहे, पर उन सां गॾु जेको वॾे में वॾो किरदारु आहे सो पीर आगा जो आहे। पीर आगा पूरो हफ़्ते खां वठी उनजी निंड फिटी पई आहे ऐं उन सॼो ई हेॾो सारो मेड़ाको मचायो। ऐं कल्ह मूंखे उन हिकिड़ो हुकुम कयो। ज़ाहिर आहे महबूबनि जा माणा बि खणबा, हुकुम बि साहिबा, ऐं जेके माण्हू कमु कनि था उन्हनि जूं फरमाइशूं बि जेके से मञबियूं। हिन साईं चयो, आगा जान त बाबा सुभाणे तोखे हर हालत में पंहिंजो जेको गीत आहे उहो ज़रूरु ॿुधाइणो आहे। सही हिकिड़ो गीत आहे जंहिं गीत जी हिन वक़्तु सॼी दुनिया खे ज़रूरत आहे। ऐं साईं हक़ मौजूद वारा बि वेठा आहिनि थिया, साईं शैतान जे पासे वारा बि वेठा आहिनि थिया। त हिननि सूफ़ियनि जो जेको नारो आहे हिन वक़्तु, हक़ मौजूद जो जेको नारो आहे, ऐं त हक़ मौजूद सथ खे या गुज़ारिश कंदसि त तव्हां पंहिंजे सथ जो ई तरानो करियो। त उहो तरानो आहे जेको इंसानियत जो तरानो आहे ऐं सॼी दुनिया खे इन गीत जी ज़रूरत आहे। सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं, सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं, सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं। गुलनि जे चपनि ते के मुर्कूं पखेड़े, गुलनि जे चपनि ते के मुर्कूं पखेड़े, गुलनि जे चपनि ते के मुर्कूं पखेड़े। ऐं सची सुंदरता, ऐं सची सुंदरता संवारण था चाहियूं, ऐं सची सुंदरता संवारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं, सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं। ग़ुलामी सां ठहिबो न कॾहिं प्यारा, ग़ुलामी सां ठहिबो न कॾहिं प्यारा, ग़ुलामी सां ठहिबो न कॾहिं प्यारा। ऐं पंहिंजो ज़मीर, ऐं पंहिंजो ज़मीर न मारण था चाहियूं, ऐं पंहिंजो ज़मीर न मारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं, सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं, सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं। खणी जाम मैखान जो आव साकी, खणी जाम मैखान जो आव साकी, खणी जाम मैखान जो आव साकी। जॾो जी पंहिंजो, जॾो जी पंहिंजो जियारण था चाहियूं, जॾो जी पंहिंजो जियारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं, सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं, असां मेर मन जी उजारण था चाहियूं। असां जूत राहूं को रोके न सघंदो, असां जूत राहूं को रोके न सघंदो, असां जूत राहूं को रोके न सघंदो,
अझागनि मां ॿेड़ा अझागनि मां ॿेड़ा उकारण था चाहियूं अझागनि मां ॿेड़ा उकारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं आ मशकूर सिंध जो सदा नाम ऊंचो आ मशकूर सिंध जो सदा नाम ऊंचो आ मशकूर सिंध जो सदा नाम ऊंचो उशाकी जी अमृत उशाकी जी अमृत पियारण था चाहियूं उशाकी जी अमृत पियारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं सचाई जो नओं सिज उभारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं असां मेर मन जी उजारण था चाहियूं साईं मशकूर फलकारे खां पोइ आउं गुज़ारिश कंदसि सिंधी ॿोली जो नामियारो फ़नकार मोहतरम वचन सिंधी असांजे विच में मौजूदु आहे खे गुज़ारिश आहे अची पंहिंजो क़ौमी कलाम पेश करे मोहतरम वचन सिंधी भिटाई ऐं सिंध कंध घुरनि था क़ौम खां भिटाई ऐं सिंध कंध घुरनि था क़ौम खां आहे को अर्जुमंद जेको मां ऐं मुर्शिद खे मञे कंहिंजो न दिलि में तेरो हिकु दर लतीफ़ आहे कंहिंजो न दिलि में तेरो हिकु दर लतीफ़ आहे पंहिंजे त प्यार जो ई पंहिंजे त प्यार जो ई महवर लतीफ़ आहे कंहिंजो न दिलि में तेरो हिकु दर लतीफ़ आहे कंहिंजो न दिलि में तेरो हिकु दर लतीफ़ आहे पंहिंजे त प्यार जो ई पंहिंजे त प्यार जो ई महवर लतीफ़ आहे कंहिंजो न दिलि में तेरो हिकु दर लतीफ़ आहे उल्टी जे अख असां कई हर शइ सिधी पोइ ॾिसबी उल्टी जे अख असां कई हर शइ सिधी पोइ ॾिसबी इन फ़लसफ़े जो बानी शाइर लतीफ़ आहे कंहिंजो न दिलि में तेरो हिकु दर लतीफ़ आहे कंहिंजो न दिलि में तेरो हिकु दर लतीफ़ आहे पंहिंजे त प्यार जो ई पंहिंजे त प्यार जो ई महवर लतीफ़ आहे कंहिंजो न दिलि में तेरो हिकु दर लतीफ़ आहे हिकु तार दिलि करार जी छेड़े थी बेकरारी हिकु तार दिलि करार जी छेड़े थी बेकरारी सातार ई तंबूर जी आंगिर लतीफ़ आहे कंहिंजो न दिलि में तेरो हिकु दर लतीफ़ आहे ओ घड़ लिबास सरमंद नंगो सॾे ज़मानू ओ घड़ लिबास सरमंद नंगो सॾे ज़मानू दुनिया जे शाइरनि जी चादर लतीफ़ आहे कंहिंजो न दिलि में तेरो हिकु दर लतीफ़ आहे हिंदू हुजे या मुस्लिम ईसाई या ही असगर हिंदू हुजे या मुस्लिम ईसाई या ही असगर दुनिया जे शाइरनि जो
रहबर लतीफ़ आहे कंहिंजो न दिल में देर हिकु दर लतीफ़ कंहिंजो न दिल में देरो हिकु दर लतीफ़ आहे। असगर भट्टी जी शाइरी वचन फिंदी जे लफ़्ज़नि में अखियूं जागनि थियूं यादूं जागनि थियूं धर्मा पातल कंहिंजूं जातियूं जागनि थियूं। सिंधी अदबी संघर्ष शाख तनो मोहम्मद खान जो सेक्रेटरी बहितरीन मज़ाह निगार कालम निगार डॉक्टर अज़ीज़ तालपुर खे गुज़ारिश कंदसि वक़्त जी नज़ाकत खे नज़र में रखंदे पाण अचनि ई पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। डॉक्टर अज़ीज़ तालपुर साहब। बुरो बंबोर याराणी उजारियो लाथो सभु लोक तां हाड़े धणी होर चोरियूं छुरनि सिखियूं पुनूं कयूं पोर आयो सो तोर ॾुखियूं ॾुख वियारियूं। स्टेज ते वेठल मान वारा महिमान साहिबा पर खां आहिनि साईं मिठल साहिबु साईं निसार साहिबु साईं इसानी साहिबु साईं अहमद साहिबु साईं हाफ़िज़ साहिबु साईं मशकूर फलकारो साहिबु साईं असगर साहिबु साईं रसूल साहिबु ऐं साईं मासी आसी साहिबु फिलहाल वेठल दोस्तो जी सिंध अस्सलाम वालेकुम या अली मदद नमस्ते राम राम। मानो सफ़रनामे खां दर्दनामे ताईं उन में मूं लिखियो त सफ़र ॿाहिरि मुल्क जा कजनि पर असांजे कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेके हिते जो हिते सफ़र करे था वठनि। मूंखे सफ़रनामो लिखिणो पर ॿाहिरि मुल्क वञण लाइ मूं वटि पैसा कोन हुआ। पोइ मूंखे हिकिड़े दोस्त हथ ॾिनी ॾाढो ॾुखायल अॼुकल्ह सफ़रनामो लिखणु सवलो आहे देह जे नंग था वाट टिपी ॿिए देह में सफ़रनामो तयारु। पोइ मूं वरी सफ़रनामो शुरू कयो पंगरे खां वठी कड़े ख़बर ताईं उहो त साईं जो सफ़रनामो जेको सो जीअं हिन दोस्त ॻाल्हायो आहे असां वटि सफ़रनामे में वॾो नालो जेको सो अल्ताफ़ शेख जो आहे। अल्ताफ़ शेख में इहा ख़ूबी आहे त सफ़रनामो लिखणु वक़्तु उते जी ॻाल्हियुनि खे पंहिंजी सिंध सां भेटे थो ज़ातियुनि खे फन खे शहरनि खे ॻोठनि खे ऐं उन में पढ़ंदड़ खे ईअं थो लॻे ॼण आउं उते वेठो हुजां। ऐं हू सफ़रनामे जी सिंध खे एतिरो मथे करे वियो आहे ॿिया हली ज़ोर पिया लॻाए उते पुॼो जीअं लतीफ़ शाइरी खे एतिरो मथे खणी वियो आहे जो ॿिया लतीफ़ जी भेट में अचनि ई कोन था। वरी अब्दुल पलीज साहिबु उन महिल ई सफ़रनामा लिखिया ऐं हाणे नसीर मिर्ज़ा सफ़रनामा लिखिया ॿियनि पर हाणे साईं जा शुरूआत थी आहे साईं मिठल साहिबु। उन में मूं जॾहिं किताबु पढ़ियो त मूंखे हुन में हिकिड़ी ॻाल्हि सुठी लॻी हुन में हिकिड़ो तसलसुल हो ऐं हुन में बोर कंदड़ ॻाल्हियूं कोन हुयूं ऐं लॻो पियो ॼण पढ़ंदड़ खे पाण गॾु घुमाए पियो त ॾाढो सुठो किताबु हो सफ़रनामे ते। मिठल साहिबु खे असीं शुक्रगुज़ार आहियूं सिंधी अदबी संगत शाह तनमो पारां जो टाइम कढी आया ऐं हिते वरी पाण सभु गॾियासीं हिक ॿिए जूं शकिलूं ॾिठोसीं हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं ऐं असां दुआ कंदसि साईं वरी बि सफ़रनामे वारी सिल्फ़ खे न छॾे ऐं जेको सफ़रनामो हीउ जेको आहे सफ़र बख़ैर इहो ठीकु थियो पर इन खां वधीक हलासीं करे इनखे ॿाहिरि वञे उहो बि सफ़रनामा असांखे मिलनि ऐं किताब लिखणु ऐं छपाइणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे त साईं इहो वॾो कारनामो साईं जो जल्दी थोरे वक़्त में जीअं आया थी किताब छपायूं वरी सरेआम अची वियो माण्हू पढ़ियो ऐं साईं खे सलाम था करियूं शाबाश था ॾियूं ऐं ॿिया महिमान जेके ॿाहिरां आया साईं रफ़ीक सानी साहिबु निसार साहिबु हिन जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं अचो त साईं हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं तव्हांजी महिरबानी जेसि। इश्क में इंतहा करे ॾिसजे इश्क में इंतहा करे ॾिसजे हुन पथर खे ख़ुदा करे ॾिसजे छो न साकी निमाज़ अॼु हिकिड़ी महकदे में अदा करे ॾिसजे। ऐं गुज़ारिश कंदसि किताब सफ़र बख़ैर ते पंहिंजे ख़्यालनि जा वीचार वंडण जे लाइ सिंधी स्टेज ऐं सिंधी ड्रामनि जे हिकिड़े बहितरीनु नाले सिंधी ॿोली सिंधी इल्म ऐं अदब सां हमेशह प्यार ऐं मोहबत कंदड़ यारनि जे यार ऐं हमेशह यारनि खे बहितरीनु मौक़िया फ़राहम कंदड़ सिंधी ॿोली इल्म अदब ऐं आर्ट जे आशिक़ मोहतरम साईं रफ़ीक ईसानी साहिब खे पाण अचनि ई पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम रफ़ीक ईसानी। इन मारुन रीत जे सेण मटाइनि सोन ते अची उमर कोट में कंदियसि कान कुरीत पखनि जी प्रीत माड़ीअ न मटिया। केतिरा दोस्त ते वेठा आहिनि ऐं उन्हनि सभिनी लाइ ईअं चवंदुसि ॾात धणियुनि लाइ शाइरनि लाइ आलमनि अदीबनि लाइ
वक़्तु अहिड़ो ईंदो आहे ज़िंदगी जी राह में माण्हू चरियो थी पवंदो आहे कंहिंजी चाह में। तो बिना हीअ ज़िंदगी का ज़िंदगी, तूं त रहंदो आहीं मुंहिंजे साह में। तोखे ॾिसी थो ख़ुशि थियां अहिड़ी तरह जीअं को शाइर ख़ुशि थिए वाह वाह। साईं, किताब लिखण ऐं छपाइण इहो वॾो तजुर्बो त लेखकनि खे हूंदो, पर छाकाणि त लेखक शाइर अदीब उन्हनि सां एॾो वेझो तालुक़ु रहियो आहे, पोइ ॾिसंदा आहियूं त जे का शइ लिखी वठंदा आहिनि त पोइ छपाइण लाइ वॾा वस कंदा आहिनि। कॾहिं को ॿकरी खपाईंदो, कॾहिं को ढॻो ढोर खपाईंदो, छपराइबो आहे शइ, विकिणी बि आहे शइ, छपराइनि था। वरी के अहिड़ा बि मूं सिंध जा अहम माण्हू ॾिठा आहिनि, वसीला न हुजण जे करे उन्हनि जो अलाए केतिरो मवादु छपिजी न सघंदो आहे, उहे वीचारा हिन दुनिया मां हलिया वेंदा आहिनि, ऐं उहे पना एतर बितर थी। बहरहाल साईं ॾाढी हिमत कई आहे। इहे मोहरती तकरीब टंडे मोहम्मद ख़ान जे दोस्तनि, मुंहिंजे ख़्याल में अॼुकल्ह त आउं ॾिसां पियो त रेगुलर ख़ासि तौर ते हर आच ते को न को ॾाढो शानदार प्रोग्राम कनि था, इल्म जी अदब जी ख़िदमत कनि था। हिन वक़्तु सिंध खे हिन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त असां पंहिंजे आलमनि, अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि, ॾात दणीनि, अदाकारनि जी उन्हनि जी ज़िंदगियुनि में मञता कयूं, उन्हनि खे इज़तूं ॾियूं। ॾाढो अजीब हिकिड़ो माहौल आहे त हिते इज़तूं, शोहरतूं, मोहबतूं पीरनि खे, अमीरनि खे, मखतूमनि खे, पागारनि खे, MNAs खे, MPAs खे, वॾेरनि खे मिलंदियूं आहिनि। कई सवें हज़ारे उन्हनि जूं करप्शनूं हूंदियूं आहिनि, पर असीं सभु इहे सॼी सोसाइटी उन्हनि जा ॾाढो हथु ॿधी बीठा हूंदा आहियूं, ऐं आलमनि, अदीबनि, सहाफ़िन, अदाकारनि, फ़नकारनि खे हिकिड़ो आम ऐं मामूली माण्हू सम्झंदा आहियूं, उन्हनि खे का इज़त न ॾींदा आहियूं। यार ही दरगो फ़नकारी कंदा घुमनि, अदाई आलम, अदीब, शाइर, अदाई अख़बार ऐं किताब बग़ल में इहे पिया हलनि। इन शइ मां असांखे निकिरणो पवंदो। हींअर आदमशुमारी जी ॻाल्हि पई हले, घरशुमारी जी ॻाल्हि पई हले, इहो हिकिड़ो तमामु अहम मौज़ू आहे। ॾाढा सीनियर माण्हू वेठा आहिनि, ऐं नथो चाहियां हिन मामले ते ॻाल्हायां, पर असां सभिनीनि खे पंहिंजे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करिणो पवंदो। जेकॾहिं अॼु असां ख़ामोश रहियासीं, वरी बि हुकूमतुनि जे आसिरे, MNAs, MPA, काउंसलर, नाज़मनि जे आसिरे रहियासीं त अॼु वरी बि असांजो वॾो नुक़सानु थी वेंदो। बसि पंहिंजो किसो ख़तमु कंदुसि। इलाही दोस्त वेठा आहिनि जिन किताबु पढ़ियो आहे, उहे ॻाल्हाईंदा। ग़ुलाम सिंध अंग्रेज़ जूं सिटूं आहिनि। तूं मुंहिंजे तसवर जी तस्वीर आहीं, तूं मुंहिंजे ख़्वाबनि जी ताबीर आहीं, तूं आहीं मुंहिंजी तक़दीर तदबीर आहीं। ऐं हुस्न अज़ल मां तो लाइ लिखां पियो, जीअण में मज़ो को बि न आहे, पर मां जियां पियो। ऐं सिंध मां तुंहिंजे लाइ जियां पियो। तव्हांजी वॾी महिरबानी। इहो मोहतरम रफ़ीक ईसानी साहब। नई आए महफ़िल नओ जाम पीएबो, नई आए महफ़िल नओ जाम पीएबो, न लिख चुप कबी त सरेआम पीएबो। ॿुधायां थो तोखे वॾे सॾ आऊं वाइज़, बिना सहव जे त सुबुह शाम पीएबो। अलाह जो त नालो हर हंधि लिखियलु आहे, असीं रिंद चऊं था करे राम पीएबो। मतां इश्क वारनि सां अटकी मियाँ जे, अनाल हक़ जो नारो करे आम पीएबो। आऊं हाफ़िज़ आहियां होॾ तां न लहंदसि, मुले जे अॻियां हित हणी हाम पीएबो। इन्हनि लफ़्ज़नि जे ख़ालिक़ साईं मशकूर जे बेकोल इन दौर जे सचल हिंदी ॿोली जे बहितरीन शाइर मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद निज़ामानी खे गुज़ारिश कंदुसि हाणे अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। तव्हांजे भरपूर तालीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मिठल साईं जी महफ़िल आहे, हुन कहिड़े मिठियूं ॻाल्हियूं कबियूं, कड़ियूं ॻाल्हियूं कोन कबियूं। बाक़ी जे शेर कड़ो ॿुधाए वञा त उहा बि हज़म कजो। सची ॻाल्हि चऊं था त इलाही दोस्तनि खे ॾुखी थी लॻे। इहो आउं ॻाल्हि खे अॻिते वधायां, पर मूंखे हिकिड़ो तव्हांखे ॿ शेर थो ॿुधायां, तमामु नंढड़ा आहिनि। त हर दौर में हचाऊं मुंहिंजे मथे में आहिनि, हर दौर में हचाऊं मुंहिंजे मथे में आहिनि, ॿिमोयूं हे भलाऊं मुंहिंजे मथे में आहिनि। जहिड़ो ई जाॻंदो जिते इंसान अॼु जले पियो दोज़ख जूं त बि दावाऊं मुंहिंजे मथे में आहिनि। अरे इंसानियत खे ॿोड़े आयो मसीत में आ, जन्नत जूं हे जुआऊं मुंहिंजे मथे में आहिनि। के रूह जो तदारुक हाफ़िज़ कयो हाल सारू मुले जूं पोइ सवाऊं मुंहिंजे मथे में आहिनि।
हर दौर में हचाऊं मुंहिंजे मथे में आहिनि। असीं चऊं था जेका हक़ीक़त आहे उन खां मुंहुं न मोड़जे। साईं किताब लिखियो ॾाढो सुठो कई, पर उन सां गॾु ॿिया बि कई कम रहियल आहिनि। त ज़िंदगी जी भला रोज़ मूंखे टंगे चास ते थी टंगे। ज़िंदगी जी भला रोज़ मूंखे टंगे चास ते थी टंगे। लाग लाभाए तो कोन मूंखे मिलियो, सारो जॻह खिलियो पाण पट बि ढके मूंखे पेरे नंगे चास ते थी टंगे। ज़िंदगी जी भला रोज़ मूंखे टंगे चास ते थी टंगे। ऐं त हिन जे पुठियां डोड़ दे पिस थकी सच जी विख रखी। ऐं त हिन जे पुठियां डोड़ दे पिस थकी सच जी विख रखी। मूंखे पोइते धिके पाण अॻिते लंघे चास ते थी टंगे। अरे हिन जे चुंगल मां हाफ़िज़ न आजो थियो, रोज़ फासे पियो हू त आज़ाद आ मूंखे काबू वंगे चास ते थी टंगे। ज़िंदगी जी भला रोज़ मूंखे टंगे चास ते थी टंगे। तव्हांजी महिरबानी। मको ई मदीनो अक़ीदत जो पायो, मको ई मदीनो अक़ीदत जो पायो। मूंखे सिंध सां इश्क़ आहे सवायो। मथो हण न मुला मूंसां तूं अजायो, मुंहिंजी दिलि ते तुंहिंजो चढ़ियो कट कोन्हे। मके ऐं मदीने जो को मट कोन्हे, मगर सिंध मुंहिंजी कंहिंखां घटि कोन्हे। इहो मोहतरम आसिफ़ निज़ामाणी। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम बीजल सिंधी खे पाण अचनि क़ौमी कलाम पेश कनि। मोहतरम बीजल सिंधी। खुदा तू हेठ लही आ, ऐं पंहिंजो जोड़ल ॾिसी वञ। ऐं मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ, ओ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾसे वञ। ऐं खुदा तू हेठ लही आ, ऐं खुदा तू हेठ लही आ, पंहिंजो जोड़ल ॾेह ॾिसी वञ। मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾसे वञ। ऐं खुदा तू हेठ लही आ। हिकिड़ा माण्हू वॾड़ा माण्हू, ओ हिकिड़ा माण्हू नंढड़ा माण्हू। हिकिड़ा माण्हू वॾड़ा माण्हू, ओ हिकिड़ा माण्हू नंढड़ा माण्हू। कहिड़ा माण्हू तुंहिंजा माण्हू, कहिड़ा माण्हू तुंहिंजा माण्हू। पंहिंजनि ते निशान हणी वञ। ऐं खुदा तू हेठ लही आ। नेराने ऐं पेर उघाड़े हो नचण उस में हर हलाए। नेराने ऐं पेर उघाड़े हो नचण उस में हर हलाए। कारे गुड़ सां सुकल भोरा, कारे गुड़ सां सुकल भोरा। हिकिड़ो वेलो तूं बि चखी वञ। ऐं खुदा तू हेठ लही आ। आसीअ खे जाॾात ॾिनी तो ओ साई पुछे थी, साई लुछे थी। आसीअ खे जाॾात ॾिनी तो ओ साई पुछे थी, साई लुछे थी। पोछो दहरियो काफ़र सॾजां, पोछो दहरियो काफ़र सॾजां। मूंखां पंहिंजी दात वठी वञ। ऐं खुदा तू हेठ लही आ, पंहिंजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञ। ऐं खुदा तू हेठ लही। ए खुदा तू हेठ लही आ, पंहिंजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञ। मोहतरम साईं आफ़ी ज़मीनी जा लफ़्ज़ ऐं बीजल सिंधी जो आवाज़। ऐं गुज़ारिश कंदसि
अॼोकी इन तक़रीब जे महिमान ख़ासि इन्हनि लफ़्ज़नि जे ख़ालिक़ सिंधी ॿोली जे नामियारे शाइर मोहतरम साईं आसी ज़मीनी साहिब खे पाण अचनि ई पंहिंजा वीचार वंडनि। मोहतरम साईं आसी ज़मीनी साहिब तव्हांजे भरपूर इस्तक़बाल अॼु मूंखे सचमुच ॾाढी ख़ुशी थी रही आहे कि सिंधी अदबी संगत टंडो ममन ख़ान अहिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम मुरतब कयो आहे। सिंधी अदबी संगत सां मुंहिंजो नंढपण खां वठी वास्तो रहियो आहे ऐं आउं हिते वॾे वाक एतिराफ़ थो करियां त आउं ख़ुदि जेको सो अदबी संगत जी पैदावार आहियां। अदबी संगत जो माज़ी में तमामु वॾो किरदारु रहियो आहे। उन नौजवाननि जी तरबियत कई आहे। ॻाल्हि आहे पंहिंजो सफ़र बख़ैर दोस्त मिठल जसकानी जे मजमे जी। सफ़रनामो मुंहिंजी नज़र में अदब जी ॾाढी जामे भरपूर सिन्फ़ आहे। उहा सिन्फ़ सफ़रनामो पंहिंजो तख़लीक़कार लेखक जिते वञे थो उते जी जाग्राफ़ी हालतुनि खे ज़ाहिर करे थो, समाजी हालतुनि खे ज़ाहिर करे थो, तहज़ीब सक़ाफ़त समूरो मंज़र निगारी जेका सा सफ़रनामे में थिए थी। ऐं आउं सम्झां थो पंहिंजे दोस्त प्यारे मोहतरम मिठल जसकाणी बि पंहिंजो सफ़रनामे जी जेका सिन्फ़ आहे जी जेका डेफिनेशन आहे उन सां सुठो निभायो आहे। ऐं दोस्तनि ॻाल्हि कई पंहिंजो लाहौर खे लताइण जी या हिन हवाले सां खोड़ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़ूम आने में पंहिंजो दोस्त कयूं आहिनि, ॾाढियूं भरपूर कयूं आहिनि। बहरहाल ॾाढो शानदार सफ़रनामो। ऐं मूंखे इहा बि ख़ुशी आहे त पंहिंजो मिठल जसकाणी सिलेट पब्लिकेशन खे इहो मान बख़्शियो। हुन जो जेको सो किताबु अहिड़ो सुठो किताबु सिलेट तरफ़ां जेको सो अव्हां जे साम्हूं आयो, इहा मुंहिंजे लाइ जेको सो ॾाढी क़ाबिले अहमद चऊं फ़ख़्र चऊं ॻाल्हि आहे। ऐं वरी पंहिंजो दोस्तनि जो बि थोराइतो आहियां ऐं ख़ासि करे मिठल जसकाणी जो बि थोराइतो आहियां जंहिं सिलेट खे मान बख़्शियो ऐं सिंधी अदबी संगत जी कारकर्दगी ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। महिरबानी प्यारा। इहो मोहतरम साईं आसी ज़मीनी साहिब सिंधी ॿोली जो नाले वारो शाइर। अॼोकी तक़रीब जंहिंजे लाइ असां सभु गॾु थिया आहियूं, जंहिं किताब जी रोनमाई लाइ, जंहिं साहिब किताब खे भेटा अर्पण जे लाइ तमामु घटि दोस्तनि खे ख़बर आहे त मिठल जसकाणी न रुगो घरई माहिर आहे, पर मिठल जसकाणी बहितरीनु नसर निगार आहे, बहितरीनु कालम नवेस आहे, बहितरीनु कहाणीकार आहे, पर मिठल जसकाणी बहितरीनु शाइर पिणु आहे। मिठल जसकाणी बहितरीनु दोस्त पिणु आहे ऐं मिठल जसकाणी यारनि जो यार पिणु आहे। मिठल जसकाणी जे लफ़्ज़नि सां कहिड़ी सांवरी सार छॾे वई आहे, कहिड़ी सांवरी सार छॾे वई आहे, केॾी शाम में खुमार छॾे वई आहे, नेण जे बूटियां त उॾां थो उभ में, एहसास में अहिड़ी उॾार छॾे वई आहे। ऐं गुज़ारिश कंदसि साहिब किताब अॼोकी महफ़िल जे मोड़ मोहतरम साईं प्रोफेसर मिठल जसकाणी खे पाण अचनि ई पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मूं ते मुंहिंजा जेके बि महिरबान दोस्त आहिनि, अज़ीज़ आहिनि, यार आहिनि, मुंहिंजा जेके शागिर्द आहिनि या मुंहिंजा जेके उस्ताद आहिनि, उहे अॼु सभु कावड़िया वेठा आहिनि। सुबुह खां वठी जेतिरियूं मूं फ़ोनूं अटेंड कयूं आहिनि, जेतिरा मूं न्यापनि जा जवाब ॾिना आहिनि, ऐं फेसबुक ते तव्हां सभु दोस्त ॾिसंदो आलमी उतां ते जेके मूंखे मयारूं मिलियूं आहिनि ऐं अञा जेके सुभाणे मिलंदियूं उहे शायदि हूंदियूं। आउं बि अहिड़ो आहियां जो मूं कंहिंखे बि हिन प्रोग्राम जी दावत कान ॾिनी आहे। जिन बि दोस्तनि ॿ अखर मुंहिंजे लाइ ॻाल्हाया उन्हनि सभिनी जी महिरबानी। किताब लिखत में अची चुको आहे, उनजी वॾी हयाती आहे किताब जी। इहो किताबु तव्हां सां सदाईं गॾु हूंदो। जेकॾहिं तव्हांजी पंहिंजी ज़ाती कापी विञाइजी वई त वरी कंहिं न कंहिं लाइब्रेरी में कापी तव्हांखे मिली वेंदी। जेको घणो सच आहे, जेको वॾो सच आहे, उहो उन में लिखियलु आहे। बाक़ी इहो बि सच आहे
ऐं उहो बि किताब में लिखियलु आहे त अहिड़ा जेकॾहिं आउं लिखां हा त अञा बि अहिड़ा शइ त ॿिया किताब बि तयारु थी वञनि हा। मवाद एतिरो पुठियां आहे। जीअं सवेरे साईं अब्दुल रसूल ॻाल्हि हिकिड़ी करे वियो हलियो, मिठल विञाइजी वियो। मिठल त रोज़ु विञाइबो आहे, रुॻो मिठल थोरी विञाइबो आहे। तव्हां जेके दोस्त आहियो इहे बि विञाइजी वेंदा आहियो। जेकॾहिं पाण खे महसूसु नथा करियो या असां सां सची नथा करियो त इहो तव्हांजो पंहिंजो ॾोह आहे, क़सूरु आहे। तव्हां पाण सची करियो, तव्हां इलाही दफ़ा विञाइजी वेंदा आहियो। हिते हिकु टिकेटनि जी ॻाल्हि थी। इतफ़ाक़ सां मूंसां गॾु जेके 70 ॼणा हुआ शागिर्द गॾु, उन्हनि मां हींअर हिकिड़ो मूं ॾिठो आहे हिते वेठो आहे। जो तव्हां शाहिदी तौरु उन खां पुछी वठो त भले पुछी वठोसि। असां लाहौर म्यूज़ियम जेॾी महिल घुमणु वियासीं न, अब्दुल रसूल अब्बासी जेका ॻाल्हि कई उहा एतिरी ॻाल्हि कई जेका किताब में लिखियलु आहे। ऐं थोरो वरी वधीक बि उहा ॻाल्हि करे थो छॾियां। साईं असां हुते वियासीं त पहिरीं चयूं त टिकेट वठो अंदरि घुमण जो। असां टिकेट वरितो हुओ। पोइ वरी असांखे चयूं त कैमरा जो अलॻि टिकेट थींदो। असां कैमरा जो अलॻि टिकेट वरितो। हाणे कैमरा बि हुआ त मोबाइल बि हुआ। जेॾी महिल उतां पास आहिनि पिया थियूं ओॾी महिल चवंदा हुआ मोबाइल जेका आहे न उहा अलो कान्हे का। असां चयो इन जो बि टिकेट वठो अचूं न, इहा अलो कान्हे। हाणे असां सभु वियासीं घुमण वारा। असां 2 उस्ताद हुजूं, हिकिड़ो असां सां गॾु नाइब कासिद हुजे, बाक़ी ॿिया इहे ॿाकरा फर हुजनि। ज़री यूनिवर्सिटी जा शागिर्द माना ॿाकरा फर न साईं, भले सिंधी यूनिवर्सिटी जा शागिर्द हुजनि। छो जो इहे अधे अमा खां परे उहे बादशाह हूंदा आहिनि। शागिर्दनि जी मर्ज़ी उस्तादनि सां कीअं बि ॻाल्हाइनि, कीअं बि बिहेव कनि। छो जो असां सभिनी उन्हनि जी गॾियल तरबियत कई आहे। इहो असांजो आईंदा नसल आहे। जेकॾहिं प्रोफेसरनि जी इज़त कनि था साहिबु सभिनी खे ख़बर आहे, जेकॾहिं नथा कनि तॾहिं सभिनी खे ख़बर आहे। इहे सभु मूंसां गॾु हुजनि। हाणे मुंझी वियासीं त पहिरीं घुमणु केरु वञे या केरु न वञे, मोबाइल केॾांहुं करियूं। उते अमले खे मूं चयो, सिक्योरिटी वारनि खे चयो, मूं चयो भला तव्हां मोबाइल सभु ॻणे असां खां वठो, ॻणे ॾिजो, असां पैसा ॾियूं था। चई न, इहा असांजी ज़िमेदारी ई कान्हे का। हाणे लाहौर म्यूज़ियम घुमण जे लाइ केरु हूंदो माण्हू जेको चवंदो त आउं ॿाहिरि विया थो तव्हां वञो? उहो ई मिठल जिसकाणी हो। हू छोकिरो वेठो अथव, हुन खां पुछी वठो। ऐं अकेलो रूमाल में पूरा मोबाइल कोन थिया, पोइ वरी 2, 3, 4, 5 रूमाल करे उहे तस्वीरूं बि पियूं आहिनि। मूं किताब में उहा तस्वीर कान ॾिनी आहे। किताब में इहा शइ मूं लिखी कान्हे का। त आउं ॿाहिरि मोबाइल झले वेठुसि। मुंहिंजा सभु शागिर्द विया आहिनि। मुंहिंजो नाइब कासिद जेको मूं उनखे बि चयो त भाउ पहिरीं तूं वञी घुमी आ। जेकॾहिं तूं घुमी दिलि भरी पोइ मोटी अची मूंखे टाइम मिलियो त आउं घुमंदुसि, न त आउं वरी कंहिं ॿिए दफ़ो ॾिसी वठंदुसि। त हिन किताब में इलाही ॻाल्हियूं अञा बि असां लिखी था सघियासीं। पर असां जंहिं मुआशिरे में जंहिं समाज में रहूं था, असांखे ॻाल्हाइण महिल बि 1000 दफ़ा सोचणो थो पवे त असां छा पिया ॻाल्हायूं। लिखण महिल बि ईअं असांखे सोचणो थो पवे त असां छा पिया लिखूं, कंहिंजे लाइ पिया लिखूं। दरअल जेका बि महिनत आहे, जेतिरो बि मूं लिखियो आहे, ऐं छपराइण वारे हवाले सां तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहीं ई आहियां। सभिनी महिरबानी पढ़ंदड़नि जो थोराइतो आहीं ई आहियां। ऐं मूं किताब जी अर्पना ई पंहिंजे पढ़ंदड़नि खे ॾिनी आहे। छो जो बिना इरादे जे अलाए कीअं लिखिबो वियो मुख़्तलिफ़ उनवाननि सां। पोइ को कंहिं अख़बार में छपियो, को कंहिं मैगज़ीन में छपियो। पोइ वरी मुंहिंजो आहे ख़ान साहिबु हिकिड़ो इज़हार जिसकाणी, उन ज़िद कयो त बाबा तुंहिंजा 20 ज़रई किताब आहिनि। मुंहिंजा 20 ज़रई किताब आहिनि, जिन मां हिकिड़ो अंग्रेज़ी आहे, ॿिया सिंधी में आहिनि। चई हिते जेके बि शाइर अचनि था, अदीब अचनि था, दोस्त अचनि था, तोखे को शाइरी जो मजमूओ ॾियो वञे, को कहाणी जो मजमूओ ॾियो वञे, को नावल ॾियो वञे, तूं उन्हनि ॾींहुं कुझु कोन थो मुंहिंजो त मूं वटि आहे छा? कणिक जी पोखू पढ़ंदा कोन, वण हू पोखीनि कोन, को सारियुनि में हुननि जी दिलचस्पी कान्हे का। पोइ इहे ज़री किताब हुननि खे छाजे लाइ ॾियां? त मूंखे चई न बसि हाणे इहो जेको सफ़रनामो आहे न, इन में 2 शयूं गॾु आहिनि। किथे त उन में अदब आहे, किथे उन में ज़राअत आहे। हीअ जॾहिं मूं लिखियो बग़ैर इरादे तौरु, ऐं पोइ मुख़्तलिफ़ जेके उन में बाब ठहिया, उन्हनि मां बाब मां हाणे जॾहिं वरी किताबु छपिजी आयो आहे, मूं पढ़ियो आहे त सचपच त इन में मुंहिंजा जेके ग्रेजुएट स्टूडेंट्स मूंसां गॾु हलिया हुआ, इहे जेकॾहिं किताब पढ़नि था, ऐं पोयां जेके हाणे आल पाकिस्तान स्टडी टूर ते वेंदा, उहे जेकॾहिं किताब पढ़ंदा, त इन में बि हिकिड़े क़िस्म जी मूं तरबियत कई आहे। छो जो बुनियादी तौरु आउं उस्ताद आहियां, मूं सेखारण जी कोशिशि कई आहे। सवेरे हिते भोग चर्चे में माना चर्चो मूंखे लॻो, ऐं जॾहिं इहो टहकनि में टांडा वारो छपियो तफ़सीर कालम, तॾहिं बि मूंखे दोस्तनि फ़ोन करे चयो त हींअर बि ताज़ा ताज़ा तुंहिंजा पिया हलनि, ऐं डॉक्टर साहिबु उन हवाले सां लिखियो आहे। मूं चयो भले लिखे, हुनखे पंहिंजो हक़ु आहे, लेखक आहे। इन में
हिकिड़ो मुंहिंजो अथव नंढड़ो नंढड़ो ऐं भाई तो वधि में 3 पेज आहिनि या 4 पेज आहिनि, नंढड़ो सफ़रनामो आहे, टंडे जाम खां टंडो केसर। हीअ जेको सवेरे न माम में साईं ॻाल्हायो त वाटर जे हिन पासे ई वाटर जे हुन पासे या हिकिड़ी देह मां ॿी देह ताईं सफ़रनामो, इहो टंडो जाम ऐं टंडो केसर 4.5 किलोमीटर आहे। इहे 4.5 किलोमीटर मूं 4.5 कलाकनि में तय कया हुआ। अॻे असां जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त अधु मुने कलाक में पहुची वेंदा हुआसीं टंडे केसर, छो जो असां बिना कम जे वेंदा हुआसीं, बिना कंहिं इरादे जे वेंदा हुआसीं। टारगेट रुगो इहो हूंदो त असां टंडे केसर था पहुचूं। हिन दफ़े आऊं 4.5 कलाक लॻायमि CD70 नई मोटरसाइकिल हुई जंहिंमें पेट्रोल जो मसइलो कोन हो, पंचर बि कान थी, पोइ बि मूंखे 4.5 कलाक लॻा। ऐं सम्झां थो त मुंहिंजो जेकॾहिं को बि शागिर्दु इहो ईमानदारी सां पढ़े थो ऐं सम्झण जी कोशिशि करे थो, उहे त खणी थिया BSc लेवल जा, पर आउं जेकॾहिं आम पढ़ंदड़ जी बि ॻाल्हि करियां त उहो बि जेकॾहिं पढ़ंदो न ईमान सां पढ़ंदो त आउं चवां थो त हुनखे तमामु बहितरीनु मज़मून लिखणु अची वेंदो, बहितरीनु रिपोर्ट लिखणु अची वेंदी। छो टंडे जाम खां टंडो केसर 4.5 किलोमीटर ऐं ॿियनि वांगुरु नक खे सिधो कोन वियो हुउसि, ऐं लौणा हणंदो वियो हुउसि। किथे मूंखे अंब ॾिसण में आया, किथे मूंखे ॿेर ॾिसण में आया, किथे मूंखे ज़ैतून ॾिसण में आया, किथे मूंखे वण ॾिसण में आया। ॾाढो सुठो अंबनि जो बाग़ हूंदो टंडे केसर जे बाईपास वारे मोड़ वटि। हाणे तव्हां वञी उते ॾिसो हिकिड़ो ॿ वण आहे, मूं उनजो ज़िक्र कयो आहे त हीउ उहो हिकिड़ो उहो बाग़ बि ॾिठमि जेको आबाद हो, हाणे बाक़ी 2-3 वण एतिरा जो आउं भायां थो त मालिक खे मौसम में खाइण जे लाइ अंब ॾियण जेतिरा बि वण कोन हुआ उते। इहा छा आहे? तहक़ीक़ आहे, ज़राअत में इहा तहक़ीक़ आहे। बाग़ उजड़ियो छो, उनजो सबबु कहिड़ो आहे, सोचण जे लाइ असां मजबूर था थियूं। अॻिते जेॾी महिल आउं वञी किथे थकां थो या वेहण जी कोशिशि करियां थो त उते वणनि जो फ़सुलु आहे। हींअर असां आलमी ॻोठड़े में वेठा आहियूं, हिते मूंखे इलाही दोस्त ॿुधनि बि वेठा, पर ऑनलाइन बि आहिनि, फेसबुक ते या मोबाइल SMS ते। इहा असां तरक़ी कई आहे। उन तरक़ी जे दौर में इन साॻे चैप्टर में तव्हां ॾिसंदो त हिकिड़ी ब्लैक एंड वाइट तस्वीर आहे, रंगीन तस्वीरूं बि आहिनि 8 पेजनि ते, पर हिकिड़ी ब्लैक एंड वाइट तस्वीर बि उन में ई आहे, टंडे जाम खां टंडो केसर ताईं। उन में तव्हां चिताई ॾिसंदो त वणनि जो फ़सुलु आहे। वणनि जे फ़सुल में बनो आहे, बने ते हिकिड़ी लठ उभी आहे, उन लठ उभी में उबतो जूतो टंगियो पियो आहे। हिन दौर में टंडे जाम खां टंडो केसर 4.5 किलोमीटर आहे त ज़रूरी यूनिवर्सिटी खां घणो परे हूंदो, 4.5 किलोमीटर। ऐं हीउ जेको नेटवर्क सिस्टम आहे, इंटरनेट आहे या तव्हांजी मोबाइल आहे, उन त हाणे इंच इंच खे गॾाए छॾियो आहे। उन दौर में बि जूतो उबतो टंगियो पियो आहे। जेॾी महिल आउं उते पुछां थो बाबा हीउ छो आहे, चवनि था चश्मे बद दूर, नज़र बद दूर, असांजे फ़सुल खे नज़र न लॻे, असांजे फ़सुल खे मुज़ी मर्ज़ न लॻे, उन बचा जे लाइ असां सौण कयो आहे। असां अञा ताईं कारी साई जो जेकॾहिं इलाजु ॻोल्हियूं था त किथे था ॻोल्हियूं, दरगाहुनि ते, पीणनि ते हलूं था। उन दौर में हीउ किताबु आयो आहे, जहिड़ो बि आहे, कचो आहे, फिको आहे, जहिड़ो मूंखे लिखणु आयो आहे। वाक़ई ऐं इहा हक़ीक़त आहे, मूंखे जेके दोस्त चवनि था न तोखे लिखणु कोन थो अचे, मूं अहिड़ा दावा ई कान कई आहे मूंखे लिखणु कोन थो अचे। बसि कचो फिको हो, अची वियो हलो, तव्हां क़बूलु कयो। अॼु जेको मूंखे मान मिलियो आहे उहो मूंखे कॾहिं कोन विसरंदो। ऐं कंहिं बि हिकिड़े जो नालो वठी ॿिए खे नाराज़ करणु कोन थो चाहियां। तव्हां सभिनी जा थोरा लख थोरा महिरबानियूं, कुर्ब तव्हांजा। शाबाश आहे दोस्तनि खे। ईअं जेकॾहिं हिक ॿिए खे मान ॾींदो त आउं भायां थो त सभई मिठल थी पवंदा। इहो मोहतरम साईं मिठल जिशकाणी साहिबु, किताबनि जूं लज़तूं हसीन चेहरनि जे चुमियनि खां वधीक मुक़दस हूंदियूं आहिनि ऐं यकीनन असां सम्झूं था साईं मिठल जिशकाणी जा जेके रहियल किताब आहिनि उन्हनि जूं लज़तूं माण्हुनि जो सभिनी खे इंतज़ारु हूंदो। गुज़ारिश कंदुसि वचन सिंधी खे त उहो अची क़ौमी कलाम पेश करे। हसंदसि था ॿुधाईंदा ऐं तो साण तूं किथे जाना, ऐं तो साण तूं किथे जाना, हिन घड़ीअ हाण तूं किथे जाना, ऐं तो साण तूं किथे जाना, ऐं तो साण
तूं किथे जाना जिंदगी ज़िलज़िले में फथ के पई जिंदगी ज़िलज़िले में फथ के पई जिंदगी ज़िलज़िले में फथ के पई केॾी छिकतान तूं किथे जाना केॾी छिकतान तूं किथे जाना हिन घड़ीअ हाण तूं किथे जाना ऐं तो साण तूं किथे जाना थी सघई ता तूं मूंखे मेरे वठ थी सघई ता तूं मूंखे मेरे वठ थी सघई ता तूं मूंखे मेरे वठ माठियस भाण तूं किथे जाना माठियस भाण तूं किथे जाना कहिड़ी कुंड काइनात जी वरतई कहिड़ी कुंड काइनात जी वरतई पाण खे आण तूं किथे जाना हिन घड़ीअ हाण तूं किथे जाना ऐं तो साण तूं किथे जाना ऐं ऋण में मरी सड़ी वेंदुसि ऐं ऋण में मरी सड़ी वेंदुसि केॾी को साण तूं किथे जाना हिन घड़ीअ हाण तूं किथे जाना ऐं तो साण तूं किथे जाना रात के ॾींहं खुशनुमा थी वई रात के ॾींहं खुशनुमा थी वई दूर खां बांसुरी ॿुधण में अचे पई अॼु अकेला ई दिल खे दिल कश लॻे पई हदे निगाह में ॾिसां थो दूं ई दूं धुंध में ही फज़ा समायल वणे पई रात के ॾींहं खुशनुमा थी वई ही वणनि जा सुकल पता राह में विखरियल ऐं सितमगर हवा जाही सर्द झूठा खाली हिकु बेच यादि तूं जीअं ॿियो मां निंद में आ मगन ही खामोश दुनिया रात के ॾींहं न खुशनुमा थी वई गीत हिन महिल को लता जा ॿुधे पियो
दिल जलो हूँ तो को जहां जो सतायल ही घड़ियों बेकरार दिल सोज़े आलम आ उन्हनि में अजीब राहत समायल रात के डी न खुशनुमा थी वही। 20 नवंबर 1926 में बरे सगीर जे अवीम शाइर राबिंद्रनाथ टैगोर रोमाना में ढंढ जे हिकु किनारे ते वण पोखण दौरान हिकिड़ो नज़म चयो जंहिंजो मफ़हूम इहो हो त मां जॾहिं हिन सरज़मीन ते न हूंदसि न हूंदसि उन वक़्तु मुंहिंजो ई पोखियल वण तव्हांजी बहार खे नवां घोंच ॾींदो ऐं वाटड़ुनि खे चवंदो त हिकु शाइर हिन सरज़मीन खे प्यार कयो। आउं गुज़ारिश कंदसि अॼोकी हिन तक़रीब जी सदारत कंदड़ सिंधी ॿोली जे नामियारे लेखक, नामियारे कालम निगार, नामियारे राइटर ऐं सिंध जे जाखोड़ी सहाफ़ी मोहतरम निसार खोखर साहब खे पाण अचनि ऐं अची अॼोकी हिन तक़रीब जे हवाले सां तव्हां सां मुखातिब थियनि। आउं सम्झां थो मोहतरम निसार खोखर जो टंडो मोहम्मद खान में कंहिं तक़रीब खे न रुगो ई पहिरियों ख़िताबु हूंदो पर इहो संदन ख़िताबु सिंधी अदबी संगत शाह टंडो मोहम्मद खान जे लाइ, टंडो मोहम्मद खान जे हिननि अहल इल्म बाज़ोक सजणनि जे लाइ, सुलझियल माण्हुनि जे लाइ, उहे भले तादाद में मुख़्तसिर सही हुजनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ हूंदो। तव्हां सभिनी जे भरपूर इस्तक़बाल में मोहतरम निसार खोखर खे गुज़ारिश कंदसि पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। असां जीअं कोई जिए हिन जहां में सदा इम्तिहान में टंडो मोहम्मद खान जा बाशऊर दोस्तो स्टेज ते वेठल ऐं हाल में वेठल हिकु जेतिरा ई मोज़िज़ दोस्तो GSN हक़ मौजूद। आउं पहिरीं मुबारकबाद मिठल जिसकाणी साहब खे ॾियणु चाहींदुसि जंहिं जी किताब जी अॼु महूरत आहे ऐं सिंधीअ में किताब जी महूरत खे नए ॿार जे अचण सां तशबीह ॾींदा आहियूं, पर सिंधी अदबी संगत जे क्लासनि ऐं नकादनि जो बि साईं खे तजुर्बो थियो हूंदो त उन में कुझु तनक़ीदूं बि थींदियूं आहिनि। उन सां गॾोगॾु आउं सिंधी अदबी संगत शाह टंडो मोहम्मद खान जे दोस्तनि तमामु सीनियर असांजा आहिनि डॉक्टर अज़ीज़ तालपुर साहब, आगा जान आगान, असगर भट्टी साहब ऐं आज़म भट्टी साहब ऐं ॿिया दोस्त, उन्हनि सभिनी खे मुबारक ॾियां थो त उन्हनि हिन अहिड़े दौर में जॾहिं 4 माण्हू गॾु कोन था वेही सघनि उन वक़्त में हिन हाल खे खचाखच भरे करे ऐं मिठल जिसकाणी साहब खे जेके मुहबतूं ॾिनियूं आहिनि मां सम्झां थो उहे खे ज़रूरु यादि रहंदियूं, ज़िंदगी भर यादि रहंदियूं। साईं जन जेको कुझु लिखियो आहे उहो ईअं सम्झो त साईं पाण बि चयो आहे सफ़रनामो तमामु सुठो आहे ऐं उहो लिखण बि घुरिजे। सफ़रनामा ऐं असांखे आदत किताब लिखण लाइ उत्साह जेको समाज में आहे उहो उत्साह ॾियण लाइ एतिरे क़दुरु चयो वियो आहे त जेकॾहिं हर माण्हू असांजो ॿियो कुझु ई न ज़िंदगीअ में पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखी वञे तॾहिं बि असां वटि एतिरो ज़ख़ीरो ज़रूरु मौजूदु हूंदो जो ईंदड़ वक़्त जा जेके नस्ल हूंदा उहे इहो जाचे सघंदा त फलाणे दौर में असां वटि कहिड़े क़िस्म जा माण्हू हुआ, के ख़ामोश ऐं मुर्दार क़िस्म जा माण्हू हुआ या अहिड़ा बि माण्हू हुआ जिन पंहिंजूं अखियूं उजागर करे, जिन पंहिंजा हथ मशल करे ऊंधा ई फैलियल समाज में रोशन ॾीआ फैलाया। इहे ज़रूरी आहिनि अहिड़ियूं महफ़िलूं, इहे ज़रूरी आहिनि अहिड़ा मेड़ाका जेके भली त बज़ाहिर कंहिं ऊंधा कमरे में थींदा हुजनि पर यकीन ॼाणियो उन्हनि सभिनी जे अखियुनि में ईंदड़ दौर जे लाइ उजाला ख्वाब आहिनि ऐं उहे ई ख्वाब असांजे सिंध लाइ तमामु किताब ते जेकॾहिं ॻाल्हायो त तमामु घणनि दोस्तनि आहे ऐं मूंखे यादि थो अचे कुझु किताबी महूरतूं जेके आहिनि असांजूं वॾनि महांगनि हालनि में थींदियूं आहिनि, होटलुनि में थींदियूं आहिनि, कराची हैदराबाद उन्हनि में थींदियूं आहिनि
पर यकीन ॼाणियो मिठल साहब, जेतिरी मोहबत अॼु तव्हांखे सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद खान जे हिन हाल में, ग़रीबाणे सादे हाल में मिली आहे, मां सम्झां थो कंहिं 5 स्टार होटल में बि तव्हांखे न मिली आहे। उन्हनि जा वीचारनि जा ख़र्च अलाए कंहिंजा आहिनि, पर उहे अजाया वेंदा आहिनि। हीअ सॼा ख़र्च आहिनि जेके मोहबत जा, इहे गुल आहिनि तव्हांजे लाइ, इहे ज़रूरु सजाया आहिनि। ऐं सजाया इन करे बि आहिनि, जेको तव्हां सफ़रनामो लिखियो आहे उहो शानदार सफ़रनामो आहे। इन में बहितरीअ जी जीअं दोस्तनि ॻाल्हि कई, उहा बि गुंजाइश आहे। इन में साईं लक्ष्मी चौक जे लाहौर जे जेको आहे सो दाल चांवरनि जो बि ज़िक्र कयो आहे, त फैसल मस्जिद जो बि ज़िक्र कयो आहे। पर फैसल मस्जिद सां गॾु जेकॾहिं इन ई सफ़रनामे में साईं उन मरदूद ज़िया जो ज़िक्र करे आहे, जंहिं असांजा नस्ल खारे छॾिया, त वधीक बहितर थिए। हीअ जंहिं दौर में असां जी रहिया आहियूं उहो पोस्ट ज़ाहिर आहे। पोस्ट ज़ाहिर आहे उनखे था चवनि जंहिं मुलायत खे फ़रोग़ ॾिनो, जंहिं समाज में इहो मशहूरु करे छॾियो त तव्हांजो सेक्ट कहिड़ो आहे, तव्हां सुन्नी आहियो, शिया आहियो। उनजे जंहिंजे हिकिड़े महले में 4 मसीतूं आहिनि, चौधारी के वहाबी आहिनि, के सुन्नी आहिनि, के शिया आहिनि। अहिड़ो फ़िर्क़ परस्तीअ जो ॿिज छटे छॾियो हुन माण्हूअ जो पाकिस्तान जा ईंदड़ नस्ल बि उन मां जान कोन छॾाए सघंदा। उन मरदूद ते अॼु बि असांजूं लख लानतूं। इन क़िस्म जे माण्हुनि जे करे मुआशिरे जो ट्रैक चेंज थी वियो ऐं असांजो मुआशिरो अहिड़े डगर ते हली पियो जिते हिक ॿिए सां मुहबत करणु गुनाह तस्वर कई वई। ऐं हिन जो ई नतीजो आहे जो अॼु पाकिस्तान जो सदर चए थो वैलेंटाइन डे मल्हाइणु गुनाह हुआ। उहो मग़रिब जी ऐं काफ़रनि जी जेका आहे सा उहा तक़रीब या रस्म आहे। पर अहिड़नि माण्हुनि खे आसान हुजे, ज़रो बि मुहबत दिलि में हुजे त कंहिंखे गुल ॾियणु, कंहिंखे प्यार ॾियणु, हिते असां प्यार ॾियूं था, गुल ॾियूं था, इहे को गुनाह कोन्हनि। पर जेकॾहिं ममनून जी नज़र में इहे गुनाह आहिनि त इहे गुनाह असांजो क़बूल। मुहबतूं विरहायो। हाणे सुभाणे वैलेंटाइन डे आहे, उनजे करे तव्हां सभिनी खे अॻुवाट मुबारक हुजनि वैलेंटाइन जूं। ऐं मुहबतूं ज़रूरु विरहायो समाज में, छो त नफ़रतूं एतिरियूं वधी वियूं आहिनि जो उहो टॉप लेवल ते थी वई आहे। डॉक्टर साहब वेठा आहिनि, अज़ीज़ तालपुर, उन ख़बर हूंदी त कोलेस्ट्रॉल जी लेवल जॾहिं वधी वञे त उहा बॉडीअ लाइ केॾी हानिकार आहे। उहा कोलेस्ट्रॉल जी लेवल असांजे मुआशिरे में ईअं ई फैली आहे जीअं इहो ज़हर जेको फ़िरके वारत जो आहे उहो भरिजी रहियो आहे। इनखे घटि करण जी ज़रूरत आहे, इनखे लेवल में आणण जी ज़रूरत आहे। ऐं उहा सवाइ इन जे नथी थी सघे त हीअ सभु मुहबती माण्हू मिली करे हिकिड़ो ॻोठ ॿधूं जेको नफ़रतनि जे लाइ तमामु हिकिड़ी चैलेंज हुजे ऐं मुहबतूं विरहायूं। छो त भेटाई सरकार पाण चयो आहे, मुहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन, तिन जो सराफ़न अण तोड़ियो अघायो। पर जेकॾहिं नफ़रतूं कीना परवरियूं कंदासीं त भली असां सनो बि तोड़ियूं, सनो कतियूं, पर उन जो दुको ई दाख़िल न थींदो। तंहिंजे करे तव्हां समूरा बाशऊर दोस्त आहियो ऐं मूंखे इहा उमेद आहे त पंहिंजे किरदार में, पंहिंजे इनफ़रादी किरदार में तव्हां सिंध धरतीअ जे लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ उहो कुझु ज़रूरु कंदव जेको तव्हांजे ख़्वाबनि में आहे, जेको तव्हांजे ज़िंदगी जो मक़सदु आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली करार ॾियो। इहो ज़रूरु तव्हां उन लाइ महिनत कंदव, इन लाइ बि ज़रूरु महिनत कंदव त हीअ धरती, सिंध धरती जेका आहे उहा असांजी माउ आहे ऐं उनखे सिंध जो सूफ़ियाणो सेक्युलर कल्चर ई बचाईंदो। कंहिं अफ़गानी, कंहिं कंधारी, कंहिं काबली जो कल्चर न बचाए सघंदो। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो, पढ़ो लिखो ज़रूरु, जीअं साईं किताब लिखिया आहिनि उहे ज़रूरु लिखो, पर उन में धरतीअ जो ज़िक्र हुजणु घुरिजे, उन में पंहिंजनि जो ज़िक्र हुजणु घुरिजे, माण्हुनि जो ज़िक्र हुजणु घुरिजे, मुहबत जो ज़िक्र हुजणु घुरिजे, त जीअं ईंदड़ नस्ल तव्हांखे फ़ख्र सां यादि करे त हिन सदीअ में के माण्हू मणियादार रहंदा हुआ जिन असांजी नस्लनि खे अञा अॻिते उरूज बख़्शियो। हीअ तमामु मुख़्तसिर ऐं सादी तक़रीब आहे हिन किताब जी। ऐं सिंधीअ में हिकिड़ो रवाजु हूंदो आहे त जेको किताब वीचारो एॾी महिनत करे लिखे बि, पब्लिश बि कराए, पोइ उन सां उन महूरती तक़रीब वारे ॾींहुं अहिड़ी थींदी आहे जहिड़ी उठ पतण ते कुटबो आहे। तव्हां ख़ुशनसीब मिठल साहब जो इन क़िस्म जे हिकु ॿ अब्बासी साहब जे ऐं ॿियनि दोस्तनि जे या डॉक्टर अज़ीज़ साहब जे थोरनि चर्चनि फोगनि खां सवा उनखां बची वियो, न त असां वटि वाक़ई बि उहो लिहाज़ कोन हूंदो आहे त केॾी ॾुखियाई सां हुन किताब लिखियो आहे, वरी उन छपरायो बि आहे, वरी टियों हुन महिनत बि कई आहे। असांजा दोस्त अचण सां बाबा कोट जी खीसे मां कढंदा 20 पेजनि जो, पोइ उन में भेट कंदा, साईं अल्ताफ़ शेख अहिड़ो लिखियो आहे, मिठल अहिड़ो छो न लिखियो आहे। भई अल्ताफ़ शेख पंहिंजे हिसाब सां लिखंदो, मिठल पंहिंजे हिसाब सां लिखंदो। तंहिंजे करे साईं
जेको मिठल जिसकाणी साहिब इहे ॿुधी मूंखे ख़ुशी थी त 20 किताब उन्हनि जा छपियल आहिनि, 20 किताब अञा ॿिया पिया आहिनि, त यानी 40 किताबनि जो लेखक आहे। ऐं अहिड़नि माण्हुनि जे लाइ ज़रूरी आहे त उहे समाज में अञा वधीक शऊर फैलाइण लाइ किताब लिखंदा रहनि। ऐं किताबनि सां दोस्ती जेका आहे उहा कंहिं बि हालत में कंहिं बि समाज में बुरी न आहे। इहो असांखे हिते सेखारियो वियो आहे, इहो असांखे हिन समाज में सेखारियो वियो आहे त मौसीक़ी ॿुधणु हराम आहे, किताब सां दोस्ती हराम आहे, शाइरी ॿुधणु हराम आहे। इहे सभु तव्हांखे उते मिलंदियूं जन्नत में, जिते मौलाना तारिक जमील जे बकुल हिकिड़ो गानो जी कंपोज़िशन जेका 70 साल हलंदी, यानी हिकिड़ो गानो तव्हां 70 साल हले 700 साल ॿुधी सघंदो। पर इहे दोज़ख जा दड़का जन्नत जूं लालचूं ॼण खां बहितर न आहे त हिन ई दुनिया खे असां जन्नत ठाहे छॾियूं पंहिंजी मोहबत सां। उनजे करे वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त जंहिं जंहिं शोबे में आहियो, जंहिं जंहिं फील्ड सां आहियो, जेका जेका तकलीफ़ करे सघो था ज़रूरु करियो। उन तकलीफ़ में ज़ाहिर आहे आर्ट प्यार खां सवाइ थी नथी सघे। उन आर्ट में मोहबत हुजे, उन आर्ट में इनफ़रादी मोहबत सां गॾु इज्तिमाही मोहबत ज़रूरु शामिलु करियो, धरतीअ जी मोहबत ज़रूरु शामिलु करियो त जीअं असांजी धरतीअ तां ही कारा ककर टटी वञे। तव्हांजी महिरबानी हक़ मोटी। मौजूद सामीन, इन सां गॾु ई सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद ख़ान जे तरफ़ां प्रोफेसर मिठल जिसकाणी जे सफ़रनामे जे किताब सफ़र बख़ैर जी तक़रीब रुनमाई जी रिपोर्ट पंहिंजी पुॼाणी खे पहुती। पंहिंजे मेज़बान मशकूर फलकारे खे इजाज़त ॾींदा। सदाईं गॾु, यार ज़िंदा, सोबत बाक़ी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन